आबादी वधंदी त ज़ाहिर आहे ट्रैफिक जो निज़ाम बि धरम भरम थींदो, सॼो कुझु सिस्टम थींदो। बेसिकली सीधे तरीक़े सां इहो एनक्रोचमेंट वारो प्रोग्राम असां चेयरमैन वटि न आहे। गवर्नमेंट जी कोफ़त वारी नओं पाकिस्तान जेको नारो आहे जेको हिननि हयो आहे त भई असां उन नए पाकिस्तान में आवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे पंहिंजी जाइ ते त हीअ शहर जा जेके इलाही सारा मामला सफ़ाई वारा उनते तव्हां कंट्रोल कयो आहे, उनते तव्हां दर्जा ॾिनी आहे। पर न रुॻो इहे मामला शहर जे अंदरि साॻे वक़्तु असां हिकिड़ो कश्मीर टाउन आहे जीअं तव्हां पाण जो बि जेको आहे ट्राई जंक्शन जे एरिया प्रोग्राम के आखिर में तव्हां इहो क्वेश्चन ज़रूरु कंदासीं छो त तव्हां घणो वक़्तु जेको आहे त हिन चेयरमैन टाउन कमेटी कश्मीर रहिया आहियो त उनमें तव्हांजो जेको तजुर्बो आहे, जेको तव्हांजे साम्हूं जेके घुरायूं आहियूं, जेके तकलीफ़ूं आहियूं, उन्हनि खे बि ज़रूरु डिस्कस कंदासीं। तव्हां पंहिंजी कारकर्दगी मां केतिरा मुतमिन आहियो ऐं जेको ईंदड़ टर्म आहे उनमें तव्हां पंहिंजो पाण खे किथे ॾिसो था? अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम सोच वीचार सां गॾु आहियां बशीर चन्नू ऐं हमी ॾिसो पिया RNN न्यूज़। अॼु जो असांजो प्रोग्राम कश्मीर शहर जे मसइलनि ते आहे, जंहिंमें असांजा अॼु जा महिमान आहिनि गौतम जनाब इसरार खुशो साहब, सां गॾु कश्मीर शहर जा सीनियर सहाफ़ी ममताज़ सोलंकी साहब बि आहिनि। असां गुफ़्तगू जो आगाज़ कंदासीं टाउन चेयरमैन कश्मीर मोहतरम इसरार खान खुशो साहब खां। इसरार खान खुशो साहब 5 साल मुंहिंजे ख़्याल में थियण वारा आहिनि तव्हां जेको मनसब संभाले वेठा आहियो ऐं उन ते जेके तव्हांजी कारकर्दगी आहे तव्हां उन मां केतिरा हफ़्ते ॾिसण न विसारींदा प्रोग्राम सोच वीचार सिर्फ़ ऐं सिर्फ़ RNN न्यूज़ ते।